5 ख़तरनाक ग्रह जेके तव्हांखे मारे सघनि था। ज़रा या वीनस ग्रह असांजे शमसी निज़ाम जो सभ खां ख़तरनाक ग्रह आहे। हिन जी सतह एतिरे हद ताईं गरम आहे जो हिन ते शियो या लेड जहिड़ो अंसर बि सवलाई सां पिघलजी सघे थो। ज़रा ग्रह अतारत या मरकरी ग्रह खां वधीक गरम आहे जेको सिज जे वधीक वेझो आहे। ज़रा जो वायुमंडल तेज़ाबी आहे, उहो लॻभॻि पाणी जीअं घाटो ऐं एतिरे हद ताईं ताक़तवर आहे जो ख़लाई जहाज़ खे ठाहिण लाइ इस्तेमालु थींदड़ अक्सर धातुनि खे ॻारे सघे थो। धरती जे भेट में ज़रा ग्रह ते रहणु दोज़ख में रहण जे बराबरि हूंदो। पर जेकॾहिं ज़रा ग्रह असांजे शमसी निज़ाम जो सभ खां ख़तरनाक या मोतमार ग्रह आहे त पोइ हिन वक़्त ताईं काइनात में ॿिया कहिड़ा सभ खां मोतमार ग्रह दरिया थी चुका आहिनि। 5 नंबर ते आहे OGLETR 56b ग्रह। उहो ग्रह धरती खां लॻभॻि 5000 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते आहे। हिन खे 2002 ईस्वी में सेजिटेरियस तारामंडल या सेजिटेरियस कंस्टलेशन में दरियाफ़्त कयो वियो हो। उहो ग्रह जेको कंहिं बाहि जी दुनिया जो ॾेख ॾिए थो, उहो पंहिंजे तारे जे तमामु वेझड़ाई में पहुची चुको आहे। उहो ग्रह पंहिंजे तारे जे चौधारी मदार में हिकु चकर हिकु ॾाई 2 ॾींहंनि में पूरो करे थो। इन जी सतह जो सरासरी गर्मीपद 1650 डिग्री सेंटीग्रेड या 3000 डिग्री फ़ारेनहाइट ताईं पहुची वञे थो। उहो ग्रह असांजे शमसी निज़ाम जे सभ खां वॾे ग्रह मतिलबु मुश्तरी ग्रह खां 1.3 भेरा वधीक वॾो आहे। पंहिंजे तारे जे एतिरी वेझड़ाई में हुजण जे करे हिन ग्रह जो वायुमंडल एतिरो त गरम आहे जो हिन जी सतह ते गरम लोही पाणियाट जी बरसात थी सघे थी। TRES-2b ग्रह ड्रैको तारामंडल या ड्रैको कंस्टलेशन में धरती खां लॻभॻि 750 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते फल्कियादाननि हिकु अहिड़े ग्रह खे ॻोल्हियो आहे जंहिं बाबति उहो ख़्यालु कयो पियो वञे त उहो सभ खां वधीक ऊंदहि वारो ग्रह आहे। हिन खे 2006 ईस्वी में दरियाफ़्त कयो वियो हो। हिन जी जसामत लॻभॻि मुश्तरी जे बराबरि आहे ऐं हिन में हिकु तारो आहे जेको लॻभॻि असांजे सिज जीअं लॻंदो आहे। पर हीउ ग्रह एतिरो तारीख़ आहे जो हिन बाबति उहो ख़्यालु कयो वेंदो आहे त उहो ग्रह एक्रिलिक पेंट खां घटि मोट ॾियारींदड़ या रिफ्लेक्टिव आहे। हिन जे 982 डिग्री सेंटीग्रेड या 1800 डिग्री फ़ारेनहाइट खां वधीक गर्मी पद जे करे हिन में मोट ॾियारींदड़ ककरनि जी खोट आहे। हिन में हिकु अहिड़ो वायुमंडल आहे जंहिंमें रोशनी खे जज़ब कंदड़ कीमियाई मवाद जहिड़ो कि आबी बुखार जी शिकल में सोडियम ऐं पोटेशियम या गैस जी शिकल में टाइटेनियम ऑक्साइड हूंदा आहिनि। अञा ताईं हिननि मां को बि कीमियाई मवाद मुकमल तौर ते काइनात जे हिन सभ खां वधीक तारीख़ ग्रह जी वज़ाहत नथो करे। ते हूंदे बि उहो मुकमल तौर ते तारीख़ न आहे। उहो एतिरो गरम आहे जो हिन मां कंहिं ॿरंदड़ कोयले जीअं हल्की ॻाढ़ी चमक ख़ारिज थिए थी। नंबर 3 KELT-9b ग्रह। उहो ग्रह सिजिनस तारामंडल में धरती खां लॻभॻि 670 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते आहे। फल्कियादाननि मुताबिक़ उहो सभ खां मशहूर गरम ग्रहनि मां हिकु आहे। हिन खे 2017 ईस्वी में दरियाफ़्त कयो वियो हो ऐं उहो मुश्तरी ग्रह खां 2 भेरा वॾो आहे। हिन जो हिकु तारो आहे जेको असांजे सिज खां 2 भेरा वधीक गरम ऐं जसामत में 3 भेरा वॾो आहे। उहो ग्रह पंहिंजे तारे जे एतिरो वेझो आहे जो हिन खे पंहिंजे मदार में हिकु चकर मुकमल करण में फ़क़ति 1.5 ॾींहं जो वक़्तु लॻे थो। ॾींहं जे वक़्तु हिन जो गर्मीपद तमामु घणो गरम थी सघे थो जेको लॻभॻि 4315 डिग्री सेंटीग्रेड या 7800 डिग्री फ़ारेनहाइट ताईं पहुची सघे थो। हीउ एतिरो त गरम आहे जो हिन जो पंहिंजो हाइड्रोजन वारो वायुमंडल उभरे थो ऐं पंहिंजे वेझड़ाई मौजूदु तारे ताईं फरार थी वञे थो। फल्कियादान जो ख़्यालु आहे त हिन शरह सां ग्रह फ़क़ति 200 ज़मीनी सालनि में पंहिंजे पूरे वायुमंडल खे ख़तमु करे छॾींदो। हिन जी जसामत धरती जेतिरी आहे ऐं उहो असांजे शमसी निज़ाम खां ॿाहिरि मौजूदु आहे। फल्कियादाननि जो इब्तिदाई तौर ते उहो ख़्यालु हो त उहो तारो पंहिंजे तारे जी रिहाइश जे मुवाफ़िक़ ज़ोन या हैबिटेबल ज़ोन में मौजूदु आहे ऐं मुमकिन तौर ते उहो ज़िंदगी जे लाइ मुनासिब थी सघे थो। हिन जो तारो प्रोक्सिमा सेनेचुरी आहे जेको हिकु ॻाढ़ो जामड़ो तारो आहे जंहिंजो वेझड़ाई में तमामु तिखनि शमसी शोलनि जे ख़ार्ज जो मुशाहिदो कयो वियो आहे।
साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इन्हनि प्रोक्सिमा सेनेचुरी मां ख़ारिज थियण हिन वक़्त ताईं सभ खां वॾे शोले खे ॾिठो आहे। उहे शोला एतिरे हद ताईं तिखा आहिनि जो तारो 10 सेकंडनि में 14,000 भेरा वधीक रोशन थी वियो ऐं हिन तारे पंहिंजे ग्रह प्रोक्सिमा बी ग्रह ते ज़बरदस्त मोतमार शुआकारी सां वसकारो करे छॾियो। नंबर 1 OGLE 2005 BLG-390LB ग्रह। अॻ में ज़िक्र कयल तमामु घणे गरम ग्रहनि जो उक्तड़ ही हिकु थधो टकरी वारो ग्रह आहे जंहिंजो वायुमंडल तमामु घणो छिडो आहे। उहो ग्रह असांजे आकाश नज़दीके कक्षा जे मर्कज़ में मौजूदु आहे। उहो ख़्यालु कयो वेंदो हो त इहा बर्फ़ानी दुनिया ज़िंदगी जे लाइ साज़गार थी सघे थी, तंहिं हूंदे बि हाणे उहा पक थी वई आहे त हिन ॻाल्हि में का सचाई न आहे। हिन जो ॼमियल गर्मी पद काटू 220 डिग्री सेंटीग्रेड या काटू 364 डिग्री फ़ारेनहाइट ताईं थी सघे थो। असांजे धरती ते अॼु ताईं जेको सभ खां घटि थधो गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो आहे उहो काटू 97.8 डिग्री सेंटीग्रेड आहे। उहो ग्रह एतिरे हद ताईं थधो आहे जो हिन ते पाणी पाणियाठी शिकल में मौजूदु नथो थी सघे। उहो ग्रह धरती खां फ़क़ति 5 भेरा वॾो आहे ऐं उहो लॻभॻि 10 सालनि में पंहिंजे तारे चौधारी हिकु चकर मुकमल करे थो। काइनात अहिड़नि दुश्मन ग्रहनि सां भरियल आहे जेके शायदि ज़िंदगी लाइ साज़गार न आहिनि। तंहिं हूंदे बि कुझु अहिड़ा ग्रह आहिनि जेके कंहिं वक़्त में ज़िंदगी लाइ साज़गार बणिजी सघनि था। जेतोणीकि उहे ग्रह असांजे लाइ साज़गार न लॻंदा हुजनि, पर थी सघे थो त उन्हनि ग्रह ते ज़िंदगी मौजूदु हुजे जंहिंखे अञा ताईं असां सम्झी न सघूं।